अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम एजुकेशन इन फोकस में मां हमाजी होस्ट लुबना शेख। नाज़रीन, सिंध में जेका सूरत हाल है एजुकेशन के लिहाज से स्पेशली गाल कंदासीं। प्रोग्राम बेस्ड पे एजुकेशन ते कंदो आहे। जेका स्कूलन जी सूरत हाल है, उस्तादन जा जेके मुतालबा आहिनि या वरी उन्हनि जी जेका गोसड़ो उस्तादन वारो मामलो हुजे, बुक्स जो इशू हुजे या समूरा मामला जेके तालीम सां डायरेक्टली रिलेट कनि था, उन ते बेस्ड इहो प्रोग्राम आहे। ऐं अॼु असां वटि प्रोग्राम में जेका मेहमान शख्सियत आहे उहा शख्सियत है जेका डायरेक्ट अथॉरिटी रखे थी इन्हनि मामलन के, इन्हनि मसलन के फौरी तौर ते हल करण जे लाइ। प्रोग्राम्स ते ब्लिंक करे पियो नंबर, अवां इन ब्लिंक थींदड़ नंबर ते फौरी तौर ते कॉल करे उन्हनि सां ॻाल्हाए बि सघो था। असां हाणे असांखे उन्ही शख्सियत सां मिलाईंदासीं जेका यकीनन अथॉरिटी रखंदड़ आहे। सेक्रेटरी एजुकेशन एंड लिटरेसी डिपार्टमेंट जा आहिनि फजलुल्लाह पेचूहो साहब। फजलुल्लाह साहब, अस्सलाम वालेकुम। फजलुल्लाह साहब, तव्हां जी अॻु में भी हिते ईंदा रहिया आहियो ऐं मुख़्तलिफ़ मामलनि ते जेके मसला, जेके मामला अव्हांखे एड्रेस थींदा रहिया आहिनि, उन्हनि ते पहिरीं तव्हां ॿुधाइजो, उन्हनि ते मतिलबु कहिड़ो वधीक कमु थी सघियो। प्रोग्राम्स में मुख़्तलिफ़ अव्हां ताईं माण्हू मामला पहुचाईंदा आहिनि, उन्हनि ते वधीक छा कमु हले पियो या उहे तमामु जेके मसला आहिनि उहे तव्हां हल करे चुका? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध टेलीविज़न जो शुक्रगुज़ार आहियां जो मूंखे कंटिन्यूअसली इन प्रोग्राम में अचां पियो। इशूज़ घणा आहिनि, उस्तादनि जा इशूज़ आहिनि, सेक्रेटेरिएट जा इशूज़ आहिनि, असांजे मुलाज़िमनि जा इशूज़ आहिनि, जेका ह्यूमन रिसोर्स अवेलेबल आहे एट प्रोविंशियल लेवल, एट डिस्ट्रिक्ट लेवल, डिविजनल लेवल ऐं तालुका एजुकेशन ऑफिसर जी लेवल ते उन्हनि जा मसला आहिनि। जेका ह्यूमन रिसोर्स जी कैपेबिलिटी या कैपेसिटी हुजे उहा उन लेवल जी न आहे जंहिंसां असां सिंध एजुकेशन जो हर मसइलो हल करे सघूं था। उन में टाइम लॻंदो, इहो हिकिड़ो क्विक फिक्स न आहे। मतिलबु अलादीन जो चिराग हुजे जो असां उनखे कयोसीं त सभु मसइला हल थी वञनि। सोसाइटी जा जेके बि एलिमेंट्स आहिनि, डिफरेंट किरदार आहिनि, अञा सोसाइटी में ब्यूरोक्रेसी बि थी अची वञे, लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ बि अची वञनि थियूं। असांजा जेके डायरेक्टर आहिनि, DO आहिनि, तालुका एजुकेशन ऑफिसर आहिनि, ॿिया महकमा आहिनि, उन्हनि जा ऑफिसर ऐं अवाम, इन में सभु स्टेक होल्डर्स आहिनि एजुकेशन में। हाणे जेकॾहिं हिक ॿिए सां हथु न मिलाईंदासीं त उहो ॾाढो ॾुखियो कमु आहे। त हिकिड़ो माण्हू यकीनन बिल्कुलु उन में मीडिया जो रोल बि इम्पॉर्टेंट आहे। मीडिया जी अवेयरनेस तमामु सुठी मां सम्झां थो। जेको सिंधी मीडिया पंहिंजो रोल अदा कयो आहे उहो तमामु बहितरीनु आहे। ऐं ॾिसंदो आहियां मुख़्तलिफ़ चैनल्स ते जेके सिंधी आहिनि या उर्दू चैनल्स आहिनि त फलाणे स्कूल जी इमारत ॾेखारींदा आहिनि, ज़बून हाल इमारत आहे। कंहिं में ईअं बि ॾेखारियो वञे थो त जानवर ॿधियल आहिनि, कंहिं में ईअं बि ॾेखारियो वञे थो कंहिं वॾेरे जो कब्ज़ो आहे, कंहिं में ईअं बि ॾेखारियो वञे थो की बाउंड्री वॉल न आहे, ऐं कॾहिं ईअं बि ॾेखारियो वञे थो त ॿार हेठां वेठा आहिनि पर जेका कंडीशन आहे छित जी उहा बहितर न आहे ऐं उहा मिज़रेबल आहे ऐं जेका ॿारनि जे लाइ हाञेकार आहे, कंहिं वक़्तु बि किरी सघे थी। सो इहे इशूज़ आहिनि। पाणी पीअण जो न आहे, इहे आहिनि। बिजली जो मसइलो आहे स्कूलनि में। हाणे बिजली जो इहो ॿुधाईंदो हलां त मां फाइनेंस सेक्रेटरी बि रहियो आहियां सिंध जो। उन में बिजली जा बिल अहिड़ा बि आया जेका शेल्टरलेस स्कूल्स हुया, छत कान्हे, स्कूल कान्हे, वण जे हेठां पढ़नि था, उन जा बिजली जा बिल आया, रिकॉर्ड में आहिनि असांखे। यानी जेकॾहिं 15 कमरा आहिनि उनजो ₹1,00,000 बिल थो अचे। ॼण असां स्कूल में एयर कंडीशन था हलायूं। चोरी बिल्कुलु थिए थी स्कूलनि में, उहे पैरेलल कनेक्शन हलनि था। हाणे उहे उन में असांजा सभु सोसाइटी जा माण्हू मिलियल आहिनि। यानी जेकॾहिं को ॻोठु स्कूल में आहे, बिजली चोरी थिए थी
त उन स्कूल जा अमलदार, पुलिस जा अमलदार ऐं उन ॻोठ जा माण्हू इन्वॉल्व आहिनि, माना स्कूल जी बिजली ख़र्च कनि था। अच्छा, यानी वो सॼो कमु हिकु मिलियल तरीक़े सां थिए तरीक़े थो, सां हेठि थिए जी सतह खां मथे सतह ताईं जेके बि उन स्कूल सां रिलेटेड आहिनि उहे सभु इन तरह जी एसएचई बि करप्शन जो अच्छा हिकु हा फेज़ आहे। बिल्कुलु, इन जो सबबु इहो थिए थो त पोइ स्कूल जी बिजली कटिजी थी वञे, नंढा ॿार सफ़र था कनि, उस्ताद सफ़र था कनि जेके पढ़ाइनि था, जेके अहल उस्ताद आहिनि। सो हाणे इहे इशूज़ आहिनि, इन्हनि खे मतिलबु सोसाइटी जा सभु माण्हू वेही करे हल करे सघनि था। अच्छा, उनखां अलावा मॉनिटरिंग जो जेको सिंध हुकूमत जो तरीक़ेकार रहियो आहे, या जीअं अवां कुझु देर अॻु में ॻाल्हि कई जेके रिपोर्ट्स वग़ैरह असां न्यूज़ चैनल से ॾेखारींदा उनजो कतई इहो मतिलबु नाहे हूंदो त उनखे हुकूमत खे कंहिं क़िस्म जा दबाव में आणणु या नेगेटिव एस्पेक्ट्स असां ॾेखारियूं था, बल्कि हुकूमत जेके वरी सुठा क़दम खणे थी, प्रोग्राम्स जेके शुरू करे थी, जिन्हनि स्कूलनि में हू सुठियूं शयूं प्रोवाइड करे थी, उन शइ खे बि असां मथे आणूं था। कंडीशन्स जेके आहिनि स्कूल जूं, अवां जीअं ॻाल्हि कई त उन हवाले सां बि ऐं सिक्योरिटी जे हवाले सां बि सिंध हुकूमत जेको कुझु अरसो अॻु में अहम फ़ैसिलो वरितो, बल्कि कुझु ॾींहं अॻु में फ़ैसिलो वरितो वियो सिक्योरिटी जी सिचुएशन जे हिसाब सां, त उन्हनि खे कहिड़ी तरीक़े सां सिक्योरिटी प्रोवाइड कई वेंदी, रेंजर्स जी हेल्प अवां वरिती, त उन ते छा था सम्झो कॾहिं खां उहो हेल्प जेको आहे उहो वधीक जेको आहे उहो अमल थियणु उन ते शुरू थींदो? उहो पाकिस्तान रेंजर्स जेको सिंध में ऑपरेट था कनि, इहो काविशूं आहिनि। मेजर जनरल बिलाल साहबु आहे DG रेंजर्स, उन मूंखे हिकु दफ़ो ॿुधायो, बेसिकली मां प्रेज़ेंटेशन ॾियां पियो कैबिनेट में, लॉ एंड ऑर्डर ते ई कैबिनेट मेंबर्स हुया चंद, जनरल बिलाल साहब बि हुन में हुयो, त जॾहिं मूं ॻाल्हि कई 8398 इल्मी जी, त असां कीअं सेलुलर प्लेटफॉर्म यूज़ था कयूं, मल्टी जेको आहे स्टेजिस आहिनि कम्युनिकेशन प्लेटफॉर्म, त उन ॻाल्हि खे उन ज़हन में विहारे छॾियो जनरल बिलाल। ॿाहिरि निकितो, मूंखे चयईं त इन ते ॻाल्हाईंदासीं पाण में वेही, इहो सुठो सिस्टम आहे, इन ते असांजी मदद कयो। मुंहिंजी 8398 जी जेका इल्मी जी टीम आहे, text.com पाकिस्तान वारी, जेका हिते एस्टेब्लिश थियल आहे प्राइवेट सेक्टर में, उन प्रेज़ेंटेशन ॾिनी DG रेंजर्स खे। माशाअल्लाह उन जी मदद सां मुंहिंजी सपोर्ट हुई, DG रेंजर्स जो VN हुयो, हिकिड़ो सॉफ्टवेयर डेवलप कयोसीं, जेके स्कूल जी जेका सिक्योरिटी आहे उन्हनि खे असां उन में मैप ते आणे सॼो वॾो कंप्रीहेंसिव हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे। टाइम हिते हुजे हा त मां कलाक लॻी सघनि था उन में एक्सप्लेन करण ते। तव्हांजा मीडिया जा माण्हू हुया, सिंध टेलीविज़न जो माण्हू हूंदा, तव्हां हलायो बि हूंदो प्रोग्राम, त वेरी कंप्रीहेंसिव। ऐं इहा DG रेंजर्स जी हिकिड़ी वॾी सक्सेस स्टोरी आहे विथ एजुकेशन डिपार्टमेंट। त असां सॉफ्टवेयर डेवलप कयो आहे जंहिंमें तव्हांखे ॾेखारियो वञे थो त रेंजर्स जी कंपनियूं आहिनि जेके, उहे लोकेट किथे थियल आहिनि, उनजा व्हीकल्स किथे लोकेट थियल आहिनि, ऐं जेकॾहिं व्हीकल स्टेशन आहे त उहो ॻाढ़ो उन में अचे थो, उनजो रंग जॾहिं मूव करे थी त ऑरेंज कलर में उहा का बि मैसेज जनरेट थिए उन ते रेंजर्स जे जेको सिक्योरिटी प्लेटफॉर्म आहे, त इमीडिएटली उहो हुकुम मिली थो वञे गाॾी खे फ़ौरन उन ई वक़्तु, त भई इहे जेको आहे SMS जनरेट थी आहे फ़लां लोकेशन खां, उते जेका रेंजर्स जी कंपनी आहे स्टेशन थियल आहे उनजा व्हीकल्स मूव कंदा उन डायरेक्शन में। जेको रिएक्शन टाइम आहे उहो घटि हुजणु खपे, ऐं उहो घटि इन सॉफ्टवेयर जे करे असां कयो, रेंजर्स कयो। सो हाणे केर बि माण्हू जेकॾहिं जिथे बि आहे उहो सिर्फ़ु रेंजर्स जो नंबर वठे, उन ते SMS करे छॾे, ऐं फ़ौरन उनखे सपोर्ट मिलंदी, हेल्प मिलंदी इन द शेप ऑफ सपोर्ट इन द शेप ऑफ जेका आहे ट्रुप्स जेके रेंजर्स जूं आहिनि या पुलिस जूं आहिनि। पुलिस जा थाणा बि असां उन में विझूं पिया उन सॉफ्टवेयर में, त जेकॾहिं को वेझो थाणे ते SMS जनरेट थिए थी त उन थाणे जी मोबाइल फ़ौरन उन ते जेको क्राइम सीन आहे
या जिथे चोरी थिए थी या थ्रेट आहे टेररिज़म जो त उते मूव थी वेंदी। अच्छा ठीकु आहे, प्रोग्राम यकीनन इहो तव्हांजो तमामु घणो सुठो आहे, पर जीअं वॾनि शहरनि जी ॻाल्हि कयूं, सिंध जा वॾा शहर, उते त पॉसिबल बि आहे, रेंजर्स बि आहे, चौकियूं बि आहिनि, पुलिस बि तमामु घणी अलर्ट हूंदी आहे, पर ॻोठ जेके आहिनि न उहे नंढनि शहरनि में बि असां कयूं था। अच्छा, इहो सॼे उहो सिंध जे लाइ possible थी आहे। सघंदो? हा हा बिल्कुलु, इम्पॉसिबिलिटी जी का शइ न आहे। तव्हांखे 3G आहे, 4G आहे, सम्झो न। इन जेकॾहिं इहा सिम आहे कंहिं वटि 4G 3G, उहो मैसेज तव्हां ॻोठ मां बि जनरेट कयो था मैसेज प्लेटफॉर्म ते उनखे सिंपल रेंजर्स खे, पर असां ट्रुप्स इन प्लेस कंदासीं। रेंजर्स इदारा बि तेतिरा मुस्तैद हुजण घुर्जनि न, आहिनि अलर्ट हुजण आहिनि घुर्जनि। ॾिसो न, हाणे असां ईअं सिंपली वेही न रहूं त इहो ज़हन में रखूं त असांजा इदारा मुस्तैद न आहिनि, न वञी सघंदा, पर मॉनिटरिंग हिकिड़ो मैकेनिज़म आहे न, उन ते त उहा गाॾी अची थी वञे सॉफ्टवेयर में त हे कहिड़ी गाॾी आहे, हिन खे केरु हलाए थो, त इहा अकाउंटेबिलिटी बि थींदी हिन में। त जेकॾहिं गाॾी देरि सां पहुती, तव्हां हुनखे वेल इन टाइम इंफॉर्म कयो, मैसेज कयो सिस्टम मां, ऐं पोइ गाॾी डिले थी या न पहुती, इहा अकाउंटेबिलिटी जो हिकिड़ो मैकेनिज़म बि इन प्लेस आहे, इनहेरेंट आहे उन में। अच्छा, जेको अकाउंटेबिलिटी जो सिस्टम आहे या जेका प्रोग्रेस रिपोर्ट आहे, उहा छा पई चए सिंध हुकूमत जी, जेके प्रोग्राम्स हलनि पिया, जेके कमु कमु थी रहिया आहिनि, जेके माण्हू कमु कनि पिया उन्हनि ते, उहे छा पिया चवनि, उहे रिपोर्ट्स जो छा चवणु आहे, त केतिरो ई बहितरी हिन वक़्तु ताईं सिंध में रिकॉर्ड थी आहे? हा ॾिसो न, हाणे मां सभिनी डिपार्टमेंट्स जो न एजुकेशन खे अगरि सिर्फ़ एजुकेशन में असांजा प्रोग्राम आहिनि, फ़िलहालु सिंध बेसिक एजुकेशन प्रोग्राम आहे USAID जो, वर्ल्ड बैंक जो स्कूल इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट आहे, ऐं सॉफ्टवेयर इंटरवेंशन आहे। 10 DLIs आहिनि, डिस्बर्समेंट लिंक्ड इंडिकेटर्स आहिनि, त ऑब्जेक्टिव उन में ईयर मार्क कया विया आहिनि, हर DLI खे प्राइस ॾिनी वई आहे ऐं सर्टेन ऑब्जेक्टिव्स ॾिना विया आहिनि। त असां हिन वक़्तु सक्सेसफुल रहिया आहियूं उहे DLIs मेट करण में, ऐं उनखां पोइ इहे जेके इंडिकेटर्स आहिनि एजुकेशन सेक्टर जा, उहे सर्टेनली वुड इम्प्रूव। हाणे इमीडिएटली त ऐं नथो, इनरोलमेंट जेका ऑब्जेक्टिव आहे त असां इनरोलमेंट इंक्रीज़ कयूं। हाणे असांखे बेसिकली इन रियल टाइम्स, रियल सेंस असांखे फिगर्स न आहिनि, न फेडरल गवर्नमेंट वटि, इहे अंधे जी लठा बसि हणी छॾी साईं एतिरा आहिनि। सो उहो मां एप्लीकेशन में एंटर करायां थो इनरोलमेंट स्कूल लेवल ते, त हिन स्कूल में बाय नेम घणा ॿार आहिनि, उहो जॾहिं एंटर थींदो असांजे सिस्टम में, 4.2 हुजनि, 4.5 मिलियन हुजनि, 5 मिलियन हुजनि, उहो जॾहिं मूंखे फिगर्स बाय नेम मिली वेंदी, पोइ असां ॿुधाईंदासीं त आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन घणा आहिनि, ग्रोथ रेट सां कंपेयर करे लिंक करे पोइ ॿुधाईंदासीं त साईं तव्हांजे असांजे सिंध में आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन घणा आहिनि। अच्छा, कुझु अर्सो अॻु में जेके आज़ाद रिपोर्ट्स आयूं हुयूं, उन जे लिहाज़ खां त सिंध 3 नंबर ते आयो, पहिरीं पंजाब। नंबरिंग न कयो, ॾिसो न, नंबरिंग जॾहिं पंजाब सां नंबरिंग न करे सघो, पंजाब सिर्फ़ु लाहौर ऐं रावलपिंडी न आहे, पंजाब में ॿिया अहिड़ा ज़िला बि आहिनि जेके सिंध खां उन में इंडिकेटर्स घटि आहिनि, पर ओवरऑल जॾहिं कंपेयर थो कजे पंजाब जा इंडिकेटर्स गॾु कया था वञनि त पोइ पंजाब मथां थो थिए। बलोचिस्तान, असां सिंध वारा जेके असांजा सिंध जा इंडिकेटर्स आहिनि, असांजे उन में इम्प्रूवमेंट आहे इनरोलमेंट वाइज़। इन जे लाइ मां इनरोलमेंट इन रियल टाइम्स में मां कैप्चर कयां पियो पंहिंजे डेटा बेस में। जॾहिं उहा अची वेंदी एग्ज़ैक्ट फिगर्स डिस्ट्रिक्ट वाइज़ तव्हांखे ॿुधाईंदासीं, तालके वाइज़ ॿुधाईंदासीं, स्कूल वाइज़ ॿुधाईंदासीं। सो इन में 2-3 महीना लॻंदा इनरोलमेंट, पोइ इनरोलमेंट खे फोकस करे असां पंहिंजा DLIs अॻिते वधाईंदासीं। हाणे त असां बायोमेट्रिक्स कईसीं उस्तादनि जी, अमेज़िंगली पोइ असां हायर कयासीं मॉनिटर्स, अमेज़िंगली जेके रिज़ल्ट्स अचनि था फील्ड मां
हिन 10 ॾींहंनि में जेको अॼु अख़बारनि में बि आयो आहे, सिंधी अख़बारनि में, हिन 10 ॾींहंनि में जेको मफ़रूर टीचर्स आहिनि, जंहिंखे एब्सकांडर जो चयो वञे थो, घोस्ट न आहिनि। घोस्ट उहो कैटेगरी आहे जंहिंमें उस्ताद कोन्हे, नालो ई कोन्हे, स्कूल कोन्हे, सिर्फ़ु पघार वञे थी कंहिंजे हिकु फेक नाले ते। अच्छा, हाणे यानी इन ॻाल्हि खे कंटिन्यू रखंदासीं। सर, कॉलर लाइन ते आहिनि, अख़्तियार आहिनि मलीर मां जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम। जी ॿुधायो। मूंखे सेक्रेटरी साहब ॻाल्हाइणो हुयो। जी अदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं, तव्हां करप्शन जे ख़िलाफ़ तमामु सुठा स्टेप खयां आहिनि, पर बदकिस्मती सां करप्शन अञा बि तालीम खाते में हले पई। तो मलीर में डीओ आहिनि रुख़सार मेमन साहिबा, एक्सपेक्टेड जो बजट आहे उनजी मद में उहो हर हेड मास्टर खां 55,000 रुपया वठे पई। तो इहो कहिड़ो आहे कानून जंहिं हेठि उहा डीओ साहिबा ईअं करे पई? हाणे कानून कोन आहे, हिननि में उनखे रवैयो तब्दील करणो पवंदो। ॿुधो न, हाणे कार्रवाई कयो, तव्हां कंप्लेंट करे छॾियो इहो जेको 8398 ते इल्मी ते, सुभाणे मूंखे मिलंदी ऐं सुभाणे कार्रवाई थींदी हिन ते। ॾिसो न, मूंखे रिटन में कार्रवाई जे एप्लीकेशन हुजे, कंप्लेंट हुजे ऐं कंप्लेनेंट वेरीफाइड हुजे, ठीकु आहे न। हाणे न, जांच जी ज़रूरत नथी पए, जांच कंप्लेंट कयो, जांच जी ज़रूरत न आहे। जेकॾहिं हेड मास्टर खां 5,000 रुपया वठे थी ऐं कंप्लेनेंट क्रेडिबल आहे, उनजो असांखे सेल नंबर आहे, असांखे उनजी एड्रेस आहे, त उनखे वेरिफिकेशन जी ज़रूरत न आहे असांखे कंप्लेंट जी। मसलो इहो आहे त उहो हेड मास्टर जेको ॾिए थो उहो त उन प्रॉब्लम जो शिकार थींदो न, जॾहिं उहो तव्हांजो उनजो नालो न, उनजो नालो न ॾियो, उनजो नालो न ॾियो। तव्हां हिकिड़ी सिंपल कंप्लेंट 8398 ते तव्हां रजिस्टर करायो फ्रॉम सिविल सोसाइटी, त हे तालको आहे जंहिंजी डीओ आहे या ज़िलो आहे जंहिंजो डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर आहे, उहो स्कूल स्पेसिफिक बजट में 5,000 रुपया हेड मास्टर खां रिश्वत वठे थी। इहो तव्हां कंप्लेंट में ॾियो त रेस्ट अश्योर, ॾिस न, हाणे इहो इंडिविजुअली लोएस्ट लेवल ते करप्शन आहे। इन्हनि में माण्हुनि खे इन्हनि खे रवैया तब्दील करणा पवंदा। असां का बि इन्हनि खां डिमांड नथा कयूं न, आउं हिन औरत खे सुञाणा थो। तव्हां कंप्लेंट कयो, तव्हां टेलीविज़न ते आया हो, मां तव्हांखे शाबाश थो ॾियां जो माण्हू ॾिसो न, तॾहिं असां वेठा आहियूं। जेकॾहिं असां इन्वॉल्व हुजूं हा त आउं टेलीविज़न ते न अचां। बिल्कुलु। ऐं हाणे इम्प्रूवमेंट ॾिसो न, अॻे स्कूल स्पेसिफिक बजट इस्तेमालु न थींदी, हाणे कुझु न कुझु उनजा उञाण आहिनि त इस्तेमालु थींदी। हाणे जेकॾहिं इहे पैसा माण्हू वठनि था, जेकॾहिं ₹1 रुपए जी प्रोक्यूरमेंट आहे, 5,000 इहा औरत वठे थी, त इहो तबाही ॾे असां न वठी वञे थी एजुकेशन सेक्टर खे। इनखे हिते स्टॉप करिणो आहे। मां यकीन ॾियारां थो, तव्हां मूंखे मोकिले छॾियो, हुन ते एक्शन वठंदासीं। महिरबानी अवांजी अख़्तियार। मलीर में नाज़रीन, इहा कॉल हुई। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते बि जारी रखंदासीं, पर हिते वठूं था मुख़्तसिर ब्रेक। जी वेलकम बैक नाज़रीन। वधीक ॻाल्हि ॿोल सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं, पर पहिरियां हिकु ॿी कॉल आहे, उनखे लाइन ते वठंदासीं। फैज़ान आहिनि चूहड़ जमाली मां। जी फैज़ान। जी सेक्रेटरी साहब खे सलाम कंदसि ऐं सिंध टीवी वारनि खे सभ खां पहिरीं त वेलकम चवां थो, जेके मुआज़को जे ज़रिए सिंध जे इदारनि जी जेका मालिकी वारो जेको सिलसिलो शुरू कयो आहे उन ते जस आहे। सभ खां पहिरीं फज़लुल्लाह टीचर साहब खे गुज़ारिश इहा करणु चाहियां थो त तिलकुल साहब अंदरि जंहिंजी मेन प्राइमरी स्कूल आहे चूहड़ जमाली, केतिरनि सालनि खां हीअ जेका मेन प्राइमरी स्कूल आहे सॼी बिल्डिंग डैमेज थियल आहे। हिते 600 खां वधीक मासूम ॿारड़ा पढ़नि था ऐं स्कूल डैमेज हुअण जे करे हिते स्कूल रस्ता गर्ल्स हाई स्कूल जी बिल्डिंग जेका बि तवजो लाइक़ इन करे आहे त उन स्कूल जी बिल्डिंग जेका आहे उनजी जेका असाइनिंग न हुजण ते उहा स्कूल बंदि थियल हुई, जंहिंमें प्राइमरी स्कूल जा उहे ॿारड़ा जेके आहिनि उन्हनि खे पढ़ायो वञे। उन सां गॾोगॾु बि इहा बि आहे त शाहबंदर सिलको जेको आहे उन में केतिरियूं
बंदि थियल आहिनि ऐं हिते उस्ताद जेके आहिनि जेका बायोमेट्रिक जे बावजूदि पंहिंजे स्कूलनि ते नथा वञनि, जिन में हाजी बरकत जलवानी स्कूल आहे, टाइम जलवानी आहे ऐं गर्ल्स स्कूल आहे जलवानी। ऐं इन सां गॾोगॾु लाजियूं जी जेका मिडल स्कूल आहे गर्ल्स यानी उहा 4 सालनि खां बंदि थियल आहे, बल्कि शाबंद जी तइलीम जेका सूरत हाल आहे ॾाढी ख़राबु आहे। जदीद दौर में जिते डॉक्टर फज़लुल्लाह टिको जहिड़ा महिनत कश सेक्रेटरी हुजनि, हिते जमहूरी दौर में भी तइलीम के हवाले से बिल्कुलु तव्हांजो दुरुस्त आहे। इंफ्रास्ट्रक्चर जो प्रॉब्लम आहे, डेफिशिएंसीज़ आहिनि, उहो काफ़ी अरसे खां असां अटेंड न कयो आहे उन शइ खे प्रॉपरली। ईअं हिकिड़े अधु स्कूल खे ॾिठो आहे, पर वर्ल्ड बैंक जो असांजो प्रोग्राम आहे, सिंध गवर्नमेंट करे थी पंहिंजे रिसोर्सिस मां, पर सपोर्ट आहे वर्ल्ड बैंक जी। उनजो नालो आहे स्कूल इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट प्रोग्राम। उन में काफ़ी असां वटि पैसा मौजूदु आहिनि ऐं असां इहो चौहड़ जमाली जो जेको तालको आहे या डिस्ट्रिक्ट ठठो आहे, मां सम्झां थो जेकॾहिं ठठो ज़िलो आहे चौहड़ जमाली या सजावल बि थी सघे थो, छो मां डिप्टी कमिश्नर रहियो आहियां, उते हिकिड़ो ई ज़िलो हुयो उन वक़्तु। हाणे इन 2 ज़िलनि में अञा असांजो कंसल्टेंट जेको सिड जो आहे, स्कूल इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट जो कंसल्टेंट आहे, वो अञा असां मूव न कयो आहे। इंशाल्लाह महीने ॾेढ में मूव कंदासीं। डिमांड क्रिएट थिए थी। तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि त तव्हां पंहिंजो सेमिस कोड स्कूल जो मूंखे व्हाट्सअप कयो वञे, मुंहिंजो नंबर आहे, या पंहिंजो ईमेल कयो। मुंहिंजो नंबर आहे 0321-208-1525। इन ते तस्वीरूं स्कूल जूं व्हाट्सअप कयो ऐं सेमिस कोड मूंखे ॾियो पंहिंजो, त उहो मां तव्हांजो जेको प्रोपोज़ल आहे उन सिड में इनकॉर्पोरेट करायां। इंशाल्लाह तव्हां ॾिसंदो स्कूल इहो बहितर तव्हांजो ठही मिलंदो तव्हांखे। महिरबानी अवांजी फैज़ान। नाज़रीन, हिकु ॿी कॉल खे बि शामिल कंदासीं। शाहिद हुसैन आहिनि, सफूरा गोट कराची में इन्हनि कॉल कई आहे। जी अस्सलाम वालेकुम शाहिद। वालेकुम अस्सलाम। जी शाहिद ॿुधाइजो। जी अभी मूंखे ॻाल्हाइणो आहे, सेक्रेटरी साहब सां ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइणो हुया। त असांजो ही स्कूल आहे सफूरा जे भरिसां हिकिड़ो ॻोठ आहे, गुलाम हुसैन, हाजी गुलाम हुसैन ॻोठ। उन ॻोठ में हिकिड़ो स्कूल आहे, पर उते उन स्कूल में जेका उस्ताद अचनि था, पर उते हर महीने में हिकिड़ी फीस जेका आहे 30 रुपया फी ॿार खां वरिती थी वञे। हलो जी जी ॿुधायो, ॿुधूं पिया। तो उहे 30 रुपया जेकॾहिं असां पुछा था कयूं त पोइ वरी ॿारनि जी तइलीम ते असर थो पए, पर उहा 30 रुपया वरी चवंदा त किताब खणी अचण जे लाइ उहा ट्रक अचे थी पई, उनजे करे उनजो किरायो थो थिए पियो। हाणे ग़रीब उते जेके ॿार आहिनि, हालांकि उते तइलीम बहितर पई थिए ऐं उते स्कूल बि वॾो आहे, पर उते कमरा एतिरा कोन्हनि के। हिकिड़ो त उते कमरनि जी खोट आहे। स्कूल जो नालो ॿुधायो, स्कूल जो नालो? साईं हाजी गुलाम हुसैन ॻोठ जे नाले सां स्कूल आहे। हाजी गुलाम हुसैन। हा, हाजी गुलाम हुसैन। किथे आहे इहो? यूसी कहिड़ी आहे? हे आहे साईं पंहिंजो यूसी 27। यूसी तालको यूसी 27 आहे ऐं पंहिंजो जोहर थो पए, गुलिस्तान जोहर पहलवान ॻोठ, उनखे असीं पहलवान ॻोठ यूसी बि चवंदा आहियूं। ब्लाक 7 आहे, गुलिस्तान जोहर ब्लाक 7, उन में आहे हाजी गुलाम हुसैन नाले सां स्कूल आहे। पर उते बसि इहा बदकिस्मती आहे जो हर महीने में ॿारनि खे कंहिं न कंहिं उन में 30 रुपया 25 रुपया ॿारनि खां वठी करे, पोइ कॾहिं था चवनि त असां किताबूं घुरायूं था, कॾहिं था चवनि त प्राइमरी स्कूल आहे, प्राइमरी स्कूल आहे, हाई स्कूल आहे? साईं प्राइमरी आहे, प्राइमरी। हेड मास्टर केरु आहे? इहो त हाणे ख़बर कोन्हे, नालो कोन पुछा कयो आहे। अच्छा, उन्हनि खे मुंहिंजो अर्ज़ु आहे त माण्हुनि खे त 30 रुपया जी का गुंजाइश न आहे। असांजो सिंध जेको टेक्स्ट बुक बोर्ड आहे, उहा ट्रांसपोर्ट पाण मुहैया कनि था स्कूलनि में पहुचाइण जे लाइ। हाणे उस्ताद साहिबु ॿुधंदा हूंदा, तव्हांजे इलाइक़े जा, महिरबानी करे इहे 30 रुपया न वठो ऐं इन्हनि 30 रुपयनि मां पंहिंजी जेको आहे सो दोज़ख जो रस्तो तयारु न कयो। 30 रुपया रिश्वत, 30 रुपया वठणु भाई उहा इन मद में था चवनि त असांखे जेके किताब फ्री ॾिए थी सिंध सरकार,
उहा खणाए अचण जे लाइ उहा ट्रक ॿ टे टे दफ़ा असां उनखे वञूं था वरी नथी मिले उहो असांखे किरायनि में थो थिए हाणे सरकारी जॾहिं हिकिड़ी शइ थी वई त उनमें त ज़ाहिर आहे उहा जी सरकार उन्हनि खे हर शइ प्रोवाइड करे थी। न बिल्कुलु ट्रांसपोर्ट असां घटि में घटि ॾींदा आहिनि साईं 200 ॿार त घटि में घटि हूंदा। न ट्रांसपोर्ट असां प्रोवाइड कयूं था। हिते जेको तालुको एजुकेशन ऑफिसर आहे या जेको आहे उन वटि किताब मुहैया आहिनि। हाणे उनजी ज़िम्मेदारी आहे इहे किताब होसि ताईं पहुचाइणु। ठीकु आहे, उन्हनि खे पैसा मिलनि था सरकार जे तरफ़ां, ट्रेवल अलाउंस ऐं DNS अलाउंस मिले थो। सो इहो को मसइलो न आहे, इहो पैसा का ग़लति चार्ज आहे इहो ॿारनि ते। ठीक है, मेहरबानी मुंहिंजी शायद हुसैन सर ही मामलो सिर्फ़ कराची जो ना है पर काफ़ी असां रिपोर्ट्स ॾिठियूं आहिनि त उते ईअं ई थींदो आहे पर जेको पीपल आहे उन ते 100 रुपीज़ वरिता वेंदा आहिनि, 50 रुपीज़ वरिता वेंदा आहिनि। त इहे बि आहिनि। हिकु ॿी कॉल लाइन ते मौजूदु आहे, बशीर अहमद शहाणी आहिनि कराची खां। जी अस्सलाम वालेकुम बशीर। वालेकुम सलाम। अदी मुंहिंजा सेक्रेटरी तलीम सां ॻाल्हाइणो आहे। अदी मुंहिंजा जी ॻाल्हायो। अदी मुंहिंजो मसइलो आहे कि सेक्रेटरी साहब पाण हिते बुजली ॻोठ में आया आहे स्कूल वेहराबाद गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जे विज़िट ते ऐं बिल्डिंग ठाहिण जो पाण वाइदो करे विया आहिनि। अॼु ॾींहुं ताईं असांजो बिल्डिंग जो को बि कमु न थियो आहे ऐं सेक्रेटरी हेठि इजाज़तनामो न पियो ॾिए ऐं असांजो बिल्डिंग जो कमु जेको आहे कैंसिल पियो थो थिए। इन लाइ सेक्रेटरी साहब सां ॻाल्हाइणो हुयो कि असांजे स्कूल जो छा थींदो वेहराबाद गवर्नमेंट प्राइमरी सिंधी स्कूल जो। अदा मां पंहिंजे वाइदे ते क़ाइमु आहियां। जी साईं। बिल्कुलु ठहंदो। इन ते मां अॼु बि मुलाक़ात कई आहे पंहिंजे USAID जे माण्हुनि में ऐं तव्हांजो स्कूल लिस्ट में आहे। जी साईं। ऐं असां उनखे रीलोकेट न कंदासीं। मुंहिंजी कोशिशि आहे त तव्हांजो स्कूल ठहे ऐं हेल्थ डिपार्टमेंट जेको पाण क़ाबिज़ आहे इन प्लाट ते, इहो गवर्नमेंट ऑफ सिंध जो प्लाट आहे, बोर्ड ऑफ रेवेन्यू जो। हाँ सही, इहो DC साहब भी इहा ॻाल्हि कई आहे। इहो नक्शे में या रिकॉर्ड में हेल्थ डिपार्टमेंट जी ज़मीन कान्हे का? न बिल्कुलु न आहे। इन जे लाइ मां चीफ मिनिस्टर साहब खे लिखां पियो। जी साईं। इंशाल्लाह हिकु ॿिनि ॾींहंनि में मां साईं जन जो ऑर्डर वठी CM साहब जो ऑर्डर वठी उते स्कूल जे लाइ माण्हू मोकिलींदुसि ऐं स्कूल मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे जी साईं त स्कूल वेहड़ाबाद में मां पाण आयो हुउमि ऐं हिते ठहंदो स्कूल इंशाल्लाह। साईं वॾी महिरबानी। असांजा सिंधी ॿार पिया था रुलनि, परेशानी आहे। न इंशाल्लाह तव्हांखे फर्स्ट क्लास स्कूल फैसिलिटी ॾींदासीं ऐं तव्हांखे तव्हांजो हक़ु आहे पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइण जो। बसि महिरबानी साईं, मज़े जी ॻाल्हि आहे। जी बस मेहरबानी अवां जी। नाज़रीन जीअं सेक्रेटरी साहब पाण भी वज़ाहत ॾियनि पिया त जेके भी गवर्नमेंट जा स्कूल्स आहिनि चाहे उहो 1 रुपयो भी मथे वठनि उहो उन्हनि खे न ॾिनो वञे। इहो बि करप्शन जो ही हिकु उनजो चइजे खणी त उहा बि करप्शन ई आहे क़िस्म जी। गवर्नमेंट ऑफ सिंध जेके भी फैसिलिटीज़ प्रोवाइड करे थी उहे तमामु जेके फैसिलिटीज़ आहिनि उहे फ्री ऑफ कॉस्ट आहिनि ऐं जेकॾहिं इन मद में अव्हांखे कंहिं बि क़िस्म जी शिकायत आहे त 8398 इल्मी लिखी करे अव्हां इन नंबर ते सेंड करे सघो था ऐं जेके पंहिंजूं शिकायतूं आहिनि उहे दर्ज कराए सघो था। वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं सेक्रेटरी साहब सां। ख़बर लॻल आहे त मई महीने में जेके थियूं आहिनि उस्तादनि खे जेके चकासण लाइ जेके मशीनूं लॻाई वियूं ऐं मॉनिटरिंग कमेटीज़ हुयूं, मॉनिटर्स विया असांजा, मशीन उन्हनि वटि ई मॉनिटर्स वटि उन्हनि 1000 खां मथे जेके उस्ताद आहिनि उन्हनि खे मफ़रूर चयो। पोइ कहिड़ी कार्रवाई थींदी हाणे? मफ़रूर जो अॼु असां लिस्ट मोकिली आहे। मफ़रूर जेके मुलाज़िम एब्सकॉन्डर्स डिक्लेयर थिया आहिनि, डिक्लेयर्ड बाय माय मॉनिटरिंग असिस्टेंट्स, उन्हनि जूं IDs बंदि करे छॾींदासीं। माना पघारूं उन जूं लाग थी वेंदियूं। हाणे पघारूं उन सूरत में रिलीज़ थींदियूं जॾहिं उहे प्रूव कंदा त असां मफ़रूर न हुयासीं, यानी इहे माण्हू अहिड़ा आहिनि या त किथे ॿिए हंधि कमु पिया कनि, उते स्कूल में न ॾिठो वियो आहे उनखे माण्हूअ खे, उस्ताद खे। एट दैट टाइम न ॾिसो न, एट दैट टाइम 10 मास्तर आहिनि, 10 टीचर आहिनि, 15 उस्ताद आहिनि, ॿार आहिनि। उन्हनि खां जॾहिं मॉनिटरिंग असिस्टेंट पुछो त बाबा हे उस्ताद किथे आहे, चई साईं असां त हिनखे ॾिठो ई न आहे। ठीकु आहे न, जॾहिं कंहिं ॾिठो ई न आहे त मफ़रूर माना फ़रार थी वियो, छड़ो पघार पियो खणे। हाणे असां अकाउंटेंट जनरल खे मूं रिक्वेस्ट कई आहे, अॼु मोकिली हूंदी मुंहिंजे स्टाफ, न त सुभाणे हली वेंदी। जेके 1 मई खां 2 मई ताईं एब्सकॉन्डर मफ़रूर डिक्लेयर थिया आहिनि उन्हनि जूं पघारूं बंदि थी वेंदियूं। बाक़ी रहिया जेके तक़रीबन 500-600 जे लॻभॻि एब्सेंट बि आहिनि विदाउट इंटीमेशन।
हाणे उन एब्सेंटी टीचर्स जे लाइ इहो आहे त उन ॾींहं जी पघार कानून में गुंजाइश पैदा कई वेंदी ऐं उन में उन्हनि खे एजुकेट लिखियो वेंदो त जेकॾहिं एब्सेंट आहे माण्हू त उनजी पघार उन ॾींहं जी कटी वञे। ओके, उन ॾींहं जी घटी वञे। कॉल आहे असां वटि, अली आहिनि ख़ैरपुर मां। जी अली, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम पेजू साहब, अली पियो ॻाल्हि कयां ख़ैरपुर खां। अदा पेजू साहब, अर्ज़ु आहे त तव्हां जूं काफ़ी शयूं जेके हाणे एजुकेशन में अॻे न हुयूं उहे बहितर नज़र अचनि पियूं, पर हिकु अधु मां का निशानदेही कंदुसि त महिरबानी करे कुझु उन पासे तव्हां जेकॾहिं ख़्यालु कंदव त बायोमेट्रिक वारो मामिलो तमामु बहितर आहे, पर हिन बायोमेट्रिक खां पोइ बि जेकॾहिं असांजे सिंध जा मुख़्तलिफ़ ख़ासि तौर ते ख़ैरपुर, जैकबाद, इन इलाइक़नि जा जेके उस्ताद आहिनि उहे बि हैदराबाद या कराची में फैमिली सां अञा बि सेटल आहिनि। पोइ बायोमेट्रिक वारो जेको उहो मामिलो आहे उहो छा भला सिर्फ़ु हिकु भेरो ई को सही थिए पियो, उन खां पोइ उहो मामिलो जेको आहे ठीकु कोन पियो थिए, या वरी उन स्टाफ जी खोट आहे, या अव्हांखे बि तमामु घणो अफ़सोस थी चुको आहे जेकॾहिं उन खां पोइ हिन महिल ताईं रिज़ल्ट घणा अचणु खपंदा उहे जेके न अची सघिया आहिनि अञा उहे उस्ताद जेके आहिनि जिन खे ग़रीब ॿारनि जी पघार ॿारनि जे पढ़ाइण जे हवाले सां 80,000 मिले थी, पर उहे पंहिंजा ॿार फैमिली जेका कंहिं शहर में सेटल करे उन्हनि खे पढ़ाइनि पिया, ग़रीब जेके वालदेन आहिनि या उनजा ॿार आहिनि उन्हनि खे कोन पिया पढ़ाइनि, त उहो आख़िर कॾहिं दुरुस्त थींदो? हाणे मां ॾिसो न, असांजा मॉनिटरिंग असिस्टेंट असां हायर कया आहिनि 225, उहे ख़ैरपुर ज़िले में बि आहिनि, जैकबाद में बि आहिनि। हाणे नॉट नेसेसरली उहो तव्हांजे स्कूल में आया हुजनि, कंहिं न कंहिं स्कूल में वेंदा। जेकॾहिं माण्हू उस्ताद ख़ैरपुर जा हैदराबाद में रहनि पिया त उहे एब्सकांडर डिक्लेयर थींदा। मां ॿुधायमि न, उमरकोट जा 90 उस्ताद एब्सकांडर डिक्लेयर थी चुका आहिनि। ऐं हिन 10 ॾींहंनि में 1 मई खां वठी 10 मई ताईं ख़ैरपुर बि आहे उन में शहर जिते विया आहिनि मॉनिटरिंग असिस्टेंट मुंहिंजा। सो तव्हां यकीन कयो त हर स्कूल में वेंदा मॉनिटरिंग असिस्टेंट, जेकॾहिं को उस्ताद मौजूदु न हूंदो त उनखे एब्सकांडर डिक्लेयर करे उनजी पघार बंदि कई वेंदी। इहो उस्ताद मोहतरम ॿुधनि, ख़ासि करे के औरतूं ॿुधनि, छोकिरियूं ॿुधनि जेके पंहिंजे पेरेंट्स सां रहनि थियूं हैदराबाद में, सखर में, नवाबशाह में ऐं लाड़काणे में, जेके अर्बन एरिया में इंजॉय कनि थियूं, पंहिंजे पेरेंट्स सां वेठियूं आहिनि, ऐं जंहिंजी पोस्टिंग रूरल एरिया में आहे, पसगिरदाई में आहे, उहे पंहिंजे स्कूलनि में वञनि या वरी इस्तीफ़ा ॾेई छॾनि त असां ॿिया माण्हू भर्ती कयूं। माण्हू इस्तीफ़ा ॾियण लाइ बि तयारु आहिनि। मॉनिटरिंग असिस्टेंट मुंहिंजो वेंदो, जेकॾहिं को बि माण्हू स्कूल में मौजूदु न हूंदो, छो त बायोमेट्रिक्स असां वठी छॾीसीं, हिकु दफ़ो वठी छॾीसीं त हे जेको मुलाज़िम आहे फलाणे स्कूल में आहे, सो उहो फॉर ऑल टाइम्स टू कम उन स्कूल में मौजूदु रहणु घुरिजे। जेकॾहिं नथो वञे या त एब्सेंट थींदो या मफ़रूर डिक्लेयर थी वेंदो ऐं उनखे नौकिरी मां हथु धोइणो पवंदो। सो बराए महिरबानी उस्ताद साहिबान ॿुधनि था त पंहिंजे स्कूलनि में वञनि। जेकॾहिं तरबियत यानी पढ़ाइणु नथो अचे, घणा उस्ताद सुठा बि आहिनि, जेकॾहिं पढ़ाइणु नथो अचे त असांखे लिखनि, असां हुनजी पंहिंजो ट्रेनिंग जे लाइ बंदोबस्तु कंदासीं। सो यकीन कयो त इहो बायोमेट्रिक्स जो सिस्टम लागू आहे ऐं इहो इन प्लेस आहे ऐं इहो एफिशिएंटली इट इज़ वर्किंग। इन में कंहिं जो अमल दख़ल न आहे, इनखे रोकाइण में इन विच में केर बि न अची सघंदो। ठीकु आहे, ॾाढी महिरबानी अव्हांजी। जीअं तव्हां ॻाल्हि कई, अॻु में बि इहो जेको सिलसिलो आहे हलंदड़ आहे, ऐं अव्हां हाणे ॻाल्हि कई त अव्हां जेके टीचर्स आहिनि उन्हनि खे अव्हां ट्रेनिंग्स बि ॾींदा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते, पर जेका असां ॾिसूं त NTS टेस्ट पास जेके उस्ताद हुआ, केतिरा ई अञा बि ज़िलनि में एतिरा उस्ताद आहिनि जिन खे पोस्टिंग्स न मिलियूं आहिनि, जिन खे पोस्टिंग मिलियूं आहिनि उन्हनि जूं वरी सैलरीज़ उन्हनि खे इशू न थी सघियूं आहिनि। हिन वक़्तु बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में केतिरे ई अरसे खां एहतजाज जारी आहिनि। छा उन हवाले सां उनखे ठीकु करण वास्ते को कमु हले पियो? हाणे इहो रिफ्लेक्शन आहे टोटल सोसाइटी जो। जेको सैलरी रिलीज़ में आहे, सिर्फ़ु मां इन्वॉल्व न आहियां, उन में डिस्ट्रिक्ट रिक्रूटमेंट कमेटी जूं रिकमेंडेशन्स आहिनि। हाणे उन में के चंद अहिड़ा माण्हू बि विच में विधा विया आहिनि जेके फुलफिल नथा कनि क्राइटेरिया खे, या उहे उन मेरिट ते उन लेवल ते न हुया। इहे इशूज़, इहे कंप्लेंट्स अचनि थियूं त कंप्लेंट्स खे मूंखे ॿुधणो आहे, इनकॉर्पोरेट करणियूं आहिनि शयूं। जेकॾहिं ट्रस्ट वर्दी आहे कंप्लेनेंट त उनखे मूंखे क्वालिफाई करिणो आहे। हाणे इन में ॾिसो न, जेको DRC आहे या डायरेक्टर आहे या DO आहे, जेके रिपोर्ट्स आयूं आहिनि
उहे मतिलबु उहे फिल्म्स ई आहिनि। इहे सॼो इन जे करे डिले थिए थो। पोइ जेकॾहिं मां सही थो कयां डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिस ॾे मोकिलियां थो कागज़ या फाइनेंस में, त वरी उते डिले थिए थो। मां मुआज़रत खां आहियां जंहिं माण्हुनि खे पघार न मिली आहे, पर मेजॉरिटी खे 90% खे मिली वई आहे। इहो मां एश्योरेंस ॾियां थो। 95% जे लॻभॻि 90 खां 95% जे विच में कुझु माण्हू रहियल हूंदा जेके वेरिफिकेशन प्रोसेस में आहिनि। उहो टाइम वठे लॻे थो वेरिफिकेशन प्रोसेस। हाणे 100% थी वेंदियूं पघारूं मिलंदियूं। NTS जेका रिक्रूटमेंट आहे उहा साफ़ शफ़ाफ़ थी आहे, उन्हनि सभिनी खे पघार मिलंदी। कॉलर आहिनि लाइन ते ज़ाहिदा हैदराबाद खां। जी ज़ाहिदा, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी ज़ाहिदा ॿुधाइजो। अॼु असांजे स्कूल में पीअण जो पाणी न आहे ॿारनि खे, ऐं न ई थधे पाणी जो कूलर आहे, जंहिंजे लाइ गुज़ारिश आहे त बराए महिरबानी इहो असांजे स्कूल में करायो वञे। कहिड़ो स्कूल आहे ज़ाहिदा मुंहिंजो? स्कूल कहिड़ो आहे दी? इहो पियंस कॉलोनी शहबाज बिल्डिंग जे पोयां हैदराबाद में। जी जी। कहिड़ी कॉलोनी आहे? पियंस कॉलोनी। सॉरी ॿीहर ॿुधाइजो। पियंस कॉलोनी। पियोन कॉलोनी। जी जी। अच्छा, शाहबाज बिल्डिंग जिते असांजी गवर्नमेंट ऑफिसिस आहिनि, कमिश्नर वेहंदो आहे। जी 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 जी। हाणे बिल्कुलु ॾिसो, मुंहिंजा डायरेक्टर ॿुधनि था। स्कूल स्पेसिफिक बजट आहे, स्कूल मैनेजमेंट कमेटीज़ जा पैसा आहिनि, सभु पैसा वञनि था उन में। ॾिसो न, गर्मी आहे वधीक, त उन्हनि माण्हुनि खे कूलर वठणु खपे, पाणी जो बंदोबस्तु करणु खपे। हाणे मूं हर माण्हूअ खे माइक्रो मैनेज नथो करे सघां। मां पैसा तव्हां वटि आया हूंदा अदी, स्कूल मैनेजमेंट कमेटी जा पैसा, स्कूल स्पेसिफिक बजट जा पैसा, वन टाइम ग्रांट जा पैसा, जेकॾहिं तव्हांजो क्लस्टर स्कूल आहे। हाणे इहे सभु, हा ॾिसो न, एॾनि पैसनि ॾियण जे बावजूदि तव्हांखे पाणी नथो मिले, त माना किथे कोताही आहे। डिस्ट्रिक्ट एजुकेशन अचे थो पर ॿार जे पीअण लाइ साफ़ पाणी न आहे। ॾिसो न, पीअण जे लाइ साफ़ पाणी आहे त उनखे अरेंज करिणो आहे। टैंकर में पाणी वठी तव्हांजे टैंक में विझे। डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर जो इहो कमु आहे, तालुके एजुकेशन ऑफिसर जो कमु आहे। मां लिखां थो वञी उन्हनि खे, सुभाणे पुछंदुसि उनखे। तालुको कहिड़ो आहे तव्हांजो अदी? हल्के जी त मूंखे न आहे ख़बर। ठीकु आहे, मां पाणे पतो कंदुसि। ठीक है ज़ाहिदा, महिरबानी अवांजी। नाज़रीन, सेक्रेटरी एजुकेशन फज़लुल्लाह पेचू साहब सां गॾु आहिनि ऐं इन तमामु प्रोग्राम में अथॉरिटी रखंदड़ आहिनि त मुख़्तलिफ़ माण्हुनि कॉल्स करे उन्हनि खे पंहिंजा मामला ॿुधाया ऐं हू यकीनन इन हवाले खां इन मामलनि खे हाणे एड्रेस पे करे रहिया आहिनि ऐं गॾोगॾु उहे इन मामलनि खे हल करण जी बि कोशिशूं जेके आहिनि उनजी बि बाक़ाइदा नमूने सां शुरूआति कंदा। ईअं ई सिंध जा जेके ॿिया मामला आहिनि स्पेशली एजुकेशन जे लिहाज़ खां उहे असां ताईं पहुचाए सघो था। प्रोग्राम हर हफ़्ते हलंदो आहे वेडनेसडे 6 to 7 PM ताईं। फिल वक़्तु अॼु प्रोग्राम में फज़लुल्लाह साहब खे महिरबानी चवंदासीं। महिरबानी, अवां प्रोग्राम में आया आहिनि। हर दफ़ा माण्हुनि जी तमामु घणी इहा ई ख़्वाहिश हूंदी आहे त तव्हां प्रोग्राम में अचो त जीअं हू पंहिंजा मामला डायरेक्टली तव्हांखे ॿुधाए सघनि ऐं तव्हां उन्हनि खे फ़ौरी तौर ते हल करे सघो। नाज़रीन, ईंदड़ हफ़्ते बि कोशिशि कंदासीं फज़लुल्लाह साहब ॿीहर टाइम ॾिनो त उन्हनि खे घुराईंदासीं। फ़िलहालु हिन वक़्तु ताईं ख़ुदा हाफ़िज़।